जी नाज़रीन हिन वक्त मौजूद आहियां सुल्तानपुर कैंट थाने के अंगण में जिते सो 3 हफ़्ता अग फ़कीर ॻोठ वासी हाफ़िज़ इमरान इंदड़ के बेदर्दी सां सो जुमे के ॾींहुं शाम जो 2 बजा बेदर्दी सां क़त्ल कयो वियो हुयो। इन हवाले सां मक़तूल जा वारिस आहिनि उन्हनि पारां FIR दाख़िल कराई वई हुई। जेके FIR में नामज़द जवाबदार आहिनि हवाले सां वारसनि पारां सो कैंट थाने ते गिरफ़्तारीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त कैंट थाने ते जेके वारिस मौजूद आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। सियासी दबाव बि उन्हनि ते आहे, पुलिस बहाना थी करे ॾसे कोन थी, लेकिन ॿियो बि हिकिड़ो फैक्टर आहे जेको पैसो आहे। सियासी दबाव उन्हनि ते उन्हनि खे मजबूर थो करे न गिरफ़्तार करण ते, उहो सपोर्ट आहे उनखे जवाबदारनि खे कातिलनि खे, ऐं उन खां पोइ पैसे जो बि फैक्टर आहे। छो त जॾहिं ही वारस औरतूं वठी क़ुर पाक खणी SSP ऑफिस जे दर ते वञी धरड़ो हयो त SP वटि एतिरो टाइम न हुयो, मौजूदु हुयो लेकिन एतिरो टाइम न हुयो जो ॿाहिरि निकिरी करे उन नियाणियुनि जो या वारसनि जो तदारुक करण जे लाइ या क़ुर पाकनि जी एतिराम में ॿाहिरि निकिरी करे मिले न निकितो। ऐं हिते कैंट SH वटि अचूं था त हाणे कैंट SH थाणो बिल्कुलु वीरान लॻो पियो आहे। इन मां शक थो लॻे त इहे ॿई फैक्टर आहिनि जेके हिन वक़्त ताईं कातिलनि खे बचायूं वेठा आहिनि ऐं कातिल पंहिंजे घरनि में पंहिंजे कारोबार आज़ादु ज़िंदगी गुज़ारनि था। तॾहिं असां राति बि आयासीं, राति असांजो धरणो हुयो कल्ह शाम खां वठी, ऐं असां SHO खां पुछा कईसीं, कैंट SHO मौजूदु हुयो, असां पुछा कईसीं। ईअं चए पियो त हिकु ॿ असां जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। असां चयो त हुनखे ॾेखारिबा, वारस वेठा आहिनि, जेको फ़िरादी आहे उहो आहे, हे थाणो आहे, हिते FIR कटियल आहे, लाकअप में ॾेखार त कहिड़ा जवाबदार आहिनि जेके तूं गिरफ़्तार कया आहिनि। लवाईंदो रहियो ऐं लवाए लिकी भॼी वियो। जेकी इंतिहाई नाअहली आहे SSP सखर जी ऐं कैंट थाणे जे SHO जी इंतिहाई नाअहली जे करे अॼु असां हिते मौजूदु वेठा आहियूं। असांजो हक़ु आहे ऐं असां वटि इहो ई रस्तो आहे। इंशाअल्लाह जेसीं ताईं जवाबदार गिरफ़्तार न थींदा असां मुसलसल एहतिजाज में रहंदासीं ऐं एहतिजाज कंदा रहंदासीं। लॻे ईअं थो त माना कंहिं ॿी क़ौम जो या कंहिं ॿिए पाड़े जो पाण में झेड़ो थी पवे त उहे माण्हू मरी पवनि त पोइ चुप करे घर वेही रहनि, न त पोइ ईअं ई धरणा हणणा पवंदनि। पुलिस जो को बि अमल कोन्हे ऐं कातिल खे को बि भउ कोन्हे, छो त हाल इहो नज़र अचे थो। हे जेके क़त्ल थिया आहिनि हिननि खे 15-20 ॾींहं थिया आहिनि त गिरफ़्तार कोई बि न थियो ऐं मालिकनि खे का बि तसल्ली न आहे, का बि दिलजाए कोन्हे। बसि ईअं ॾिसनि था माण्हुनि खे सिर मथे ॾऊं पिया आहिनि छा त कंहिं महिल थींदो इंसाफ़, पर इंसाफ़ नज़र कोन थो अचे। इहो आहे त मज़लूम सां इंसाफ़ थिए, ज़ालिम खे रोकियो वञे, ज़ालिम खे पकड़ियो वञे। इन खां वधीक कहिड़ो ज़ुल्म थो थी सघे जे कंहिं माउ खां बच्चो खसियो वञे, कंहिं माउ जे बच्चे खे सरेआम रोड ते गोलियूं हयूं वञनि। इहो इंसाफ़ कोन्हे। कल्ह खां अची थाणे ते वेठा आहियूं, कोई जो का आहे SHO साहिब सां मिलियो, बसि हथ मिलाए करे हले करे निकिरी वियो आहे ऐं सूबेदार आयो त असां बसि कार्रवाई कयूं था। का शइ बि कोन थी आहे। राति जा ई असां थी हिते सुता पिया आहिनि, हीअ महिल थी वई आहे, हाणे त पुलिस थाणे में आहे कोन, उहा भॻल मोबाइल बीठी आहे। बाक़ी असांजो इहो मुतालबो आहे SSP साहिब खां, IG साहिब खां त असांजा फिलफोर जेको आहे कातिल जेको आहे हाफ़िज़ इमरान जा जेको आहे अरेस्ट कया वञनि, न त असां हे धरणो हयूं वेठा आहियूं। असां 200 माण्हू आहियूं, 200 मां 500 थींदासीं, 1000 थींदासीं, 2000 थींदा, जेको असांजो अलाह दादानी पाड़ो आहे असां सभु हिते इकट्ठा थींदासीं। हाली त असां पुरअमन जेको आहे एहतिजाज कयूं वेठा आहियूं। था वठनि था या उनखे ताक़तवर आहिनि या उनखे कंहिंजी सपोर्ट आहे त उहा पुलिस बि नथी ॿुधाए। काज़ी वाह खां अॻिते क्रॉस थियण में उन्हनि जा जेको आहे न बिल्कुलु ब्रेक लॻी था वञनि त बाबा पोइ हिते मुड़ी जो पुलिस जो पंहिंजो इहो बयानु आहे त बाबा असां हितां वञूं था, असांखे फ़ोन थो अचे, मुड़ी था अचूं पिया। इन जो मतिलबु उहो ॾाढा आहिनि। सो असांजो इहो ई एहतिजाजनि अर्ज़ु आहे त कातिल गिरफ़्तार कया वञनि।